अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा सिकंदर खान हाणे ठार खे गोरे रानी के आज़ाद कराइंदो। छा शाहनवाज आखिरकार रस बालाज खान के मारे उन खां घरवारी जो प्लान कंदो। छा शेर दिल हाणे मल्हार वारन के आज़ाद करण जी कोशिश कंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट ॾिनी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल ना मिर्जा मालिक लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञो बेल न करंदो काफ़ी संजो हौसला वधे थींदी तव्हांखे भी वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों वञो टाइम वेस्ट न करें हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सिकंदर खान जेको आहे पहल खान के साफ़ साफ़ चई छॾियो त रानी जेको आहे मुंहिंजी मंग आहे, हर हाल में मां पंहिंजी मंग कॾहिं बि न विसारींदुसि। मां हर हाल में रस बालाजी खान खां इहो एवज़ो ज़रूर वठंदुसि। मां रानी खे मंठार जे चंबे मां छॾाए ऐं उन सां शादी करे छॾींदुसि। जेसीं ताईं मंठार हथ नथो अचे जेसीं ताईं मां सुख जो साह न खणंदुसि। हर हाल में जेको आहे रानी खे आज़ाद करे ऐं उनखे पंहिंजो बणाईंदुसि। पहल खान चवंदो त सिकंदर खान रानी जी जेको आहे मीर सां शादी थी चुकी आहे ऐं मीर जेको आहे रस बालाजी खान मारे छॾियो आहे। बहरहाल रानी हाणे असांजी कॾहिं बि नथी थी सघे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ हाणे जिद मंठार जी थींदी। बहरहाल त असांजो उन में कुछ भी न वञे, तव्हां उनखे छॾे ॾियो। बालाजी जाने या मंठार जाने, मंठार जेको आहे रस बालाजी खान जो माण्हू आहे। सिकंदर खान चवंदो त बाबा साईं मां उनखे कॾहिं बि न विसारींदुसि। मां हर हाल में इहो रानी खे आज़ाद करे ऐं उनखे पंहिंजो ज़रूर बणाईंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शाहनवाज खान जेको आहे बालाजी खान खे धमकी ॾींदो त जेसीं ताईं रानी ऐं मंठार मूंखे हथ नथा अचनि जेसीं ताईं तूं सुख जो साह खणंदे। जेकॾहिं हू मूंखे आज़ाद थी या अची विया त पोइ मंठार खे मारे ऐं रानी खे आज़ाद कंदुसि। इन खां बाद जेको आहे मां तोखां सभु हिसाब किताब पंहिंजा पूरा कंदुसि। रस बालाजी खान चवंदो त शाहनवाज खान तोखे मोकला जेको करणो थी कर वञी, पर मां बि तोखे माफ़ करण वारो न आहियां। रुॻो मां जेको आहे मंठार खे हथ करे उनखे मंठार खे बि मारियां ऐं रानी खे बि मारियां। जेसीं ताईं उनखे न मारींदुसि जेसीं ताईं मुंहिंजो सुख जो साह कॾहिं बि ख़तमु न थींदो। शाहनवाज चवंदो त रस बालाजी खान मां तोखे रानी खे कॾहिं बि मारण न ॾींदुसि, छो जो तूं हिकु ज़ालिम आहीं ऐं हू हिकु मज़लूम धीउ आहे। मां इहो कॾहिं न चाहींदुसि त तूं जेको आहे रानी खे मारे मंठार खे बि मारी तूं सुख जो साह खणी। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेर दिल जेको आहे मिठल खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो त हाणे तूं परेशान न थी, इन रस बालाजी खान खे बि मारींदासीं, मल्हार खे बि आज़ाद कराईंदासीं। दोस्तों उम्मीद है कहानी आई तव्हांखे पसंदि। असां खां ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। खुदा हाफ़िज़।